बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 14 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे मिस्कीन जहान ख़ान खोसो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मिस्कीन माना ग़रीब, लफ़्ज़ हकियो माना हथी को या मौजूद, लफ़्ज़ ॾाढायुनि माना ज़्यादतिन, लफ़्ज़ छोटकारो माना आज़ादी, लफ़्ज़ अहंज माना ॾुख, लफ़्ज़ वसवारन माना आला अमलदारन, लफ़्ज़ सुलूक माना वर्ताव, लफ़्ज़ ओरे माना ॿुधाए, लफ़्ज़ ॾूर माना ख़तम करण। पोइ लफ़्ज़ आहे हॾ ॾोखी माना हमदर्द, लफ़्ज़ दवा दरमल माना दवाऊं, लफ़्ज़ बेगुनाह माना मासूम या बेकसूर, लफ़्ज़ अॾे माना ठाहे, लफ़्ज़ जतन माना कोशिश, लफ़्ज़ पहिरींदो माना पाईंदो, लफ़्ज़ ज़रूरतमंद माना ज़रूरत वारा, लफ़्ज़ ॼाओ माना पैदा थियो, लफ़्ज़ ॾुकार माना खाधे पीते जी कमी या खोट। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, जहान ख़ान खोसो पाण खे मिस्कीन छो सॾाईंदो हो? जवाब, जहान ख़ान खोसो ग़रीबनि सां हमदर्दीअ जे करे पाण खे मिस्कीन सॾाईंदो हो। नंबर ॿियो सवाल, मिस्कीन जहान ख़ान पुलिस जी नौकरी छो छॾी? जवाब, मिस्कीन जहान ख़ान खोसे पुलिस जी नौकरी ग़रीबनि जी ख़िदमत जे जज़्बे हेठि छॾी। नंबर टियों सवाल, मिस्कीन जहान ख़ान स्कूल क़ाइमु कराइण लाइ छा कयो? जवाब, मिस्कीन जहान ख़ान खोसे स्कूल क़ाइमु करण लाइ पंहिंजो घरु ॾेई छॾियो। नंबर चोथों सवाल, मिस्कीन जहान ख़ान खोसे जी ज़िंदगीअ मां असांखे कहिड़ो सबक़ु मिले थो? जवाब, मिस्कीन जहान ख़ान खोसे जी ज़िंदगीअ मां असांखे ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि जी मदद करण जो सबक़ु मिले थो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जो मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ हकियो माना मौजूद, लफ़्ज़ ॼाओ माना पैदा थियो, लफ़्ज़ अहंज माना ॾुख, लफ़्ज़ ॾूर माना ख़तम करण, लफ़्ज़ ॾुकार माना खाधे पीते जे शयुनि जी खोट। जीम, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों ख़ाल, मिस्कीन जहान ख़ान ख़ाल पसंद इंसान हो। ख़ाल में लिखंदासीं सादगी। नंबर ॿियो ख़ाल, मिस्कीन जहान ख़ान सादो खाईंदो ऐं सादो ख़ाल हो। ख़ाल में लिखंदासीं पहिरींदो। नंबर टियों ख़ाल, हू बिना कंहिं फ़र्क़ जे ख़ाल जा ख़ाल दूर करण लाइ ख़ाल कंदो हो। पहिरें ख़ाल में लिखंदासीं सभिनी, ॿिए ख़ाल में लिखंदासीं अहंज, टे ख़ाल में जतन। दाल, अवां पंहिंजे ॻोठ जे कंहिं समाजी ख़िदमतगार जी ख़िदमतनि बाबति
पंहिंजे साथियुनि खे ॿुधायो। जवाब: असांजे ॻोठ में हिकु रिटायर्ड प्राइमरी उस्ताद आहे जंहिंजो नालो अब्दुल रहमान आहे। साईं हिकु वॾो समाजी कारकुन आहिनि। हर वक़्तु माण्हुनि जी मदद करण लाइ तयारु रहंदो आहे। असांजे ॻोठ में इस्पताल न हुई, जंहिं करे बीमार माण्हुनि खे शहर ॾांहुं खणी वञिणो पवंदो हो। साईं अब्दुल रहमान जी कोशिशनि जे करे हिते हिकु सरकारी डिस्पेंसरी बि खुली आहे। साईं तइलीम आम करण जी बि कोशिश कंदो रहे थो। हे अव्हां थर या को ॿियो तफ़रीही माॻ घुमियो हुजे त उन जो अहवालु पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखो ऐं ॿुधायो। जवाब: कुझु साल अॻु दोस्तनि सां गॾिजी थर घुमण लाइ वियासीं। हैदराबाद मां किराए ते वैगन कराईसीं। असां तक़रीबन 9 वॻे सुबुह जो हैदराबाद मां ख़ैर सां रवाना थियासीं। खाइण पीअण लाइ केतिरियूं ई शयूं वरितियूंसीं। मंझंदि जो मिठी पहुतासीं। मंझंदि जी मानी होटल ते खाई इस्लाम कोट लाइ रवाना थियासीं। उते कुझु वक़्तु घुमियोसीं। पोइ उतां नंगर पार्कर घुमण वियासीं। प्यारा ॿारो, थर खे जेकॾहिं सिंध जो मरी चइजे त उन में को बि वधाउ न थींदो। मां त इहो चवंदुसि त जेके माण्हू मरी घुमण वञनि था उन्हनि खे हिकु भेरो थर जो सैर बि ज़रूरु करणु घुरिजे। नंगर पार्कर जे जबलनि ऐं उन्हनि मथां चढ़ियल सावक खे ॾिसी अखियूं ठरी वयूं। ख़ूब घुमियासीं। सांझीअ जे वक़्तु हिकु दोस्त जी आबाद ज़मीन ते ठहियल हिकु उताक ते अची पहुतासीं। मानी खाधीसीं, नमाज़ पढ़ी, पोइ राति देर ताईं कचहरी कईसीं। पोइ सुम्ही रहियासीं। सुबुह जो उथी नमाज़ पढ़ी नाश्तो कयोसीं। पोइ उतां मोकिलाए कास्बो वियासीं। कास्बो में वॾी सावक हुई। असां पहिरियों भेरो उते काफ़ी तइदाद में मोरनि खे आज़ादीअ सां घुमंदे ऐं हिकु वण खां ॿिए वण ते उॾरंदे ॾिठोसीं। इहो मंज़रु असांखे ॾाढो वणियो। सॼो ॾींहुं घुमंदा रहियासीं। राति जो 8 वॻे वापसि मिठी पहुतासीं। राति जी मंज़र में मिठी शहर कोप वांगुरु झिरकंदे नज़र आयो। राति जी मानी खाई 1 वॻे हैदराबाद लाइ रवाना थियासीं।